नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त के दारावाड़ में खबर दींदा हालूं तो IG मोटरवे डॉक्टर सैयद कलीम इमाम, एडिशनल IG साउथ रीजन जुबैर अहमद हाशमी ऐं DIG मोटरवे सिंध डॉक्टर मुसवर आलम कोलाची जे ख़सूसी हिदायतुनि ते पूरे मुल्क जियां सखर सेक्टर में भी सेक्टर कमांडर एजाज हिदायत तौरी जी निगरानी हेठि इंसानी हकनि जे आलमी ॾियारे जे मौके ते तकरीब कोठाई वई, जंहिंमें औरतुनि लाइ लीगल कमेटी सिंध जे मेंबर एडवोकेट गज़ाला काशिफ ऐं ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट ज़ैनब बंबरो के माशरे में मज़लूम माण्हुनि सां थियल नाइंसाफ़ियुनि खिलाफ़ आवाज़ उथारण ऐं ॿियनि फलाही कमनि ते मोटरवे पुलिस तरफ़ां बेटा पेश कंदे सिंध जी सकाफ़त अजरक ऐं गुलनि जो गुलदस्तो पेश कयो। उन मौके ते मोअज़्ज़िज़ औरतुनि खे IG मोटरवे पुलिस तरफ़ां नेक ख़्वाहिशुनि जो पैगाम ॾिनो वियो। औरतुनि लाइ लीगल कमेटी सिंध जे मेंबर गज़ाला काशिफ IG मोटरवे जी काविश खे साराहींदे चयो त ह्यूमन राइट्स कमीशन में कम कंदड़ समूरनि वर्करनि खे मोटरवे पुलिस जहिड़ी रीत बेटा पेश कई आहे, उन ते IG मोटरवे ऐं मोटरवे पुलिस जी समूरनि जवाननि ऐं ऑफिसरनि जो शुक्रियो अदा करियां थी। हिन चयो त अॼु जे ॾियारे ख़ुशी महसूस थी रही आहे त क़ाबिल एतिराम ऐं अहसन तरीक़े सां ड्यूटी ॾींदड़ खाते तरफ़ां इंसानी हक़नि जो आलमी ॾियारो गॾिजी मल्हायो पियो वञे। ॿिया खाता बि अहिड़ी रीत गॾिजी आलमी ॾियारो मल्हाए अवाम में आगाही खे आम कनि, जॾहिं त मोटरवे पुलिस जे ऑफिसरनि तरफ़ां गज़ाला काशिफ ऐं ॿियनि खे रोड सेफ्टी जे हवाले सां ब्रीफिंग ॾींदे दरख़्वास्त कई त हू बि रोड सेफ्टी जे हवाले सां प्रोग्राम मुनक़िद कराइनि, जंहिंमें मोटरवे पुलिस रोड सेफ्टी ते ॿधल डॉक्यूमेंट्री पेश कंदी त जीअं रोड हादसनि खां कीमती जाननि जी जान खे बचाए सघिजे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।